आउं चवां थी सुभाणे जे शहर मां घुराए घणेई पढ़ी हाणे हिते अचे तुमखे रध पचाव करण बि सेखारीसि। तोखे त ख़बर आहे नदी मुंहिंजो मलुक खाइण पीअण जो केॾो शौक़ीन आहे ऐं सुठा सुठा ताम पचाए थी ॾियांसि, पोइ बि को न को नुक्स कढियो वेठो आहे। तंहिं करे चवां थी सुभाणे खे घुराए कुझु रध पचाव सेखारीसि, आख़िर उन खे ई त संभालणो आहे न मलुक खे। अदी सुराण खे पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं उनजो पीउ बि ईअं ई चवंदो आहे त इंसान जी तालीम सूंह आहे। अदी पोइ हाणे सुराण कीअं थी अध में तालीम छॾे? अदी हाणे कावड़ न लॻई त सच थी चवां, अदा कयो असां सां ॾाढ आहे। हाणे छोकिरी खे शहर मोकिले असांजो त नक ई कपाए छॾियो अथसि। अदी इहे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? तालीम हासिल करण सां त घाट मथे थींदो आहे या नक कपबो आहे। वाह दी वाह, वाह जी सोच थी रखी तूं बि। अधीअर बेली वरी बि आउं चवंदुसि सच। हाणे ॾिस न तुंहिंजी छोकिरी शहर वेठी आहे, तव्हां ॿिन्हिनि असां सां ॾाढी कई आहे। हाणे छोकिरी न ईंदी ऐं हुनखे घर में मानी पचाइण बि न ईंदी, कंहिंजी गिला थींदी शादी खां पोइ? तव्हांजी ई गिला थींदी। त मां त कुझु बि कोन सेखारियुसि, सॼो ज़मानो तव्हां ताईं खिलंदो। मर्ज़ी जा मालिक आहियो, आउं छा थी चई सघां। हसन माई जो पुॼे त छोकिरी खे निपोड़े घर में वेहारे छॾे।